शामिल क्यों पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हू 27 फेबरवरी ते इस्लामाबाद मां बि कचरो साफ़ कंदा। कुछ अंसर साज़िशूं करे रहिया आहिनि, उन्हनि खे पंहिंजो कमु करणु ॾिनो वञे। सिंध साल्ट वेस्ट मैनेजमेंट बोर्ड सां गॾिजी कराची मां कचरो खणणु शुरू कयो। लाड़काणे में तकरीब खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त बैरिस्टर मुर्तज़ा वहाब गंद खणण जो कमु शुरू करे छॾियो आहे। सदस्य चवणो त कराची शहर जी आबादी तमामु घणी आहे, लाड़काणे में घरनि मां कचरो खंयो वेंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त लाड़काणे जो अवाम सहकार कंदो त शहर साफ़ सुथरो थी वेंदो। हू पंहिंजे शहर जो ख्याल न रखंदा त ॿियो केरु रखंदा। तव्हांखे हम ख़बर ॾियूं पिया त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हू 27 फेबरवरी ते इस्लामाबाद मां बि कचरो साफ़ कंदा। कुछ अंसर साज़िशूं करे रहिया आहिनि, उन्हनि खे पंहिंजो कमु करणु ॾिनो वञे। सिंध साल्ट वेस्ट मैनेजमेंट बोर्ड सां गॾिजी कराची मां कचरो खणणु शुरू कयो। लाड़काणे में तकरीब खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त बैरिस्टर मुर्तज़ा वहाब गंद खणण जो कमु शुरू करे छॾियो आहे। संदसि चवणु हो त कराची शहर जी आबादी तमामु घणी आहे, लाड़काणे में घरनि मां कचरो खंयो वेंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त लाड़काणे जो अवाम सहकार कंदो त शहर साफ़ सुथरो थी वेंदो। हू पंहिंजे शहर जो ख्याल न रखंदा त ॿियो केरु रखंदो। आगाह क्यों पिया तव्हांखे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हू 27 फेबरवरी ते इस्लामाबाद मां बि कचरो साफ़ कंदा। कुछ अंसर साज़िशूं करे रहिया आहिनि, उन्हनि खे पंहिंजो कमु करणु ॾिनो वञे। सिंध साल्ट वेस्ट मैनेजमेंट बोर्ड सां गॾिजी कराची मां कचरो खणणु शुरू कयो आहे। सिंध हुकूमत के शुक्रगुजार हैं कि इन्होंने हमारा लोकल गवर्नमेंट के साथ ये अरेंजमेंट किया है और इंशाअल्लाह ताला ये सिलसिला अब शुरू हो रहा है। कुछ यूनियन काउंसिल्स में इन्होंने अपना पायलट शुरू किया था, उससे जो भी उन्होंने सीखा है उससे वो बेहतरी लेकर आएंगे और आपने इनके साथ वो तावन करना है। आपने अपने इलाके में ये इंश्योर करना है, आपने अपने इलाके में ये इंश्योर करना है कि ये जब ये लोग आते हैं तो हर घर से वो अपना कचरा इनको देंगे। वजीर साहब ने कहा था कि कुछ साजिशी अनासर हैं, कुछ MQM टाइप ऐसे लोग हैं जो उन जैसे बनना चाहते हैं, उनको अपना काम करने दे, साजिशें पकाने दे, वीडियोस बनाने दे। आपने अपने काम से काम रखना है। आपने इस शहर के, इस सूबे के, इस मुल्क के अवाम की खिदमत करनी है, अपना जिद्दोजहद जारी रखना है। इंशाअल्लाह ताला यहाँ ये सॉलिड वेस्ट मैनेजमेंट का सिलसिला लाड़काना का कचरा साफ करेगा और हम 27 फरवरी को जब कराची से निकलेंगे, इस हुकूमत का जो इस्लामाबाद में कचरा जमा हुआ है उसको भी उनका भी हम सफाया करेंगे और इंशाअल्लाह ताला जो ये अवाम दोस्त पॉलिसीज इंट्रोड्यूस हो रही हैं, चाहे आपका मुफ्त हॉस्पिटल का निज़ाम हो या आपका मालिकाना हकूक की इशू हो, हम इस किस्म के पॉलिसीज को मुल्क भर में लेके जाएंगे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हू 27 फेबरवरी ते इस्लामाबाद मां बि कचरो साफ़ कंदा। कुछ अंसर साज़िशूं करे रहिया आहिनि, उन्हनि खे पंहिंजो कमु करणु ॾिनो वञे। सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड सां गॾिजी कराची मां कचरो खणणु शुरू कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ ज़फ़र अब्दो लाइन ते मौजूद आहे। ज़फ़र, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सूबाई वज़ीरनि ख़िताब कयो आहे, हिकु तक़रीब में छा चवणु आहे संदनि जो? बिल्कुलु लाड़काणे में सफ़ाई सुथराई जे हवाले सां चाइनीज़ कंपनीअ खे उनखे छिको ॾिनो वियो आहे ऐं सिंध सॉलिड मैनेजमेंट जेको बोर्ड आहे उहो उनजी निगरानी करे ॾियो। इन हवाले सां जेको आहे सो पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी उनजो इफ़्तिताह कयो ऐं तक़रीब खे ख़िताब कंदे हुन चयो त 27 फेबरवरी ते जेको आहे इस्लामाबाद मां बि जेको गंद आहे उहो साफ़ कंदासीं। हुनजो चवणो त हिते लाड़काणे में आबादी जेका आहे उहा तमामु घणी वधी आहे, जंहिंजे करे सफ़ाई सुथराई जो इशू हो ऐं सैनिटरी वारा जेके वर्कर हुआ उहे पुराणे वक़्त जा ई रखियल आहिनि, उन्हनि में जेको आहे वाधारो न कयो ऐं कुझु हिन में मुश्किलातूं पेश अची रहियूं ज़िले इंतिज़ामिया खे। पर हिन वक़्त असां जेको आहे फ़ैसिलो कयो आहे त सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड सां गॾिजी असां जेको आहे कमु कंदासीं। लाड़काणे खे हर तरह सां जेको आहे साफ़ सुथरो बि कयो वेंदो ऐं गंद किचिरो खणायो वेंदो। हिन हवाले सां ज़रूरत हुई त सिंध गवर्नमेंट जेको आहे अहिड़ो फ़ैसिलो करे या अहिड़ो कॉन्ट्रेक्ट करे, तो असां चाहियूं था त सिंध जे माण्हुनि खे, लाड़काणे जे माण्हुनि खे हिक तरह जूं जेके सहूलियतूं फ़राहम कयूं ऐं सफ़ाई सुथराई जेको निज़ाम आहे उहो बहितर कयूं। हुनजो चवणु त हिन हुकूमत जेको आहे कुझु बि डिलेवर न कयो आहे ऐं वफ़ाक़ी हुकूमत
हमेशह माण्हुनि खे मुश्किलात में वेंदो आहे, जंहिंजे करे अॼु मुल्क जेको आहे सो मुश्किलातुनि जो बहिरान जो वर चढ़ियल आहे। त हुनजो चवणो त असां इहे जेको आहे करे 27 फेबरवरी ते मार्च करे इमरान ख़ान जी हुकूमत खे हटाईंदासीं।